मथा किथे कोन था हलूं, अचो त हली घर था वियो। सिजावल खर असां वेहण कोन आया, तव्हां छोकिरी खे वठी अचो त असां निकिरण जी कयूं। अंदर नथा हलो त भला थोरो दर खां त अंदर थी बीहो, त मां तव्हां सां छोकिरी खे मिलायां थो। थी सघे छोकिरी तव्हां सां कुझु ॻाल्हाइण चाहे, छा भला इहो घिटीअ में सभु कुझु बि ॻाल्हाईंदासीं, मुनासिब लॻे थो? सही तो चवीं सिजावल, हलो घर। अचो मूसा, अच तूं भी। सारा जो रात जो राणो मूसा है जी बब्बी मारो जी चवां। यो छोकरी नैना के तो वठी अच। मिंट साईं, वो कमरे में तैयार थी थे, अचण वारी। मां थी ॾिसां पंहिंजी न्याणीअ खे। बीहे ते मां थी ॾिसां पंहिंजी न्याणी खे, अकेले में वञी हुन जा कंध भरी मां थी ॾिसां। मूसा 2 मिंट वेहो हली। न सिजावल खान, तो वटि ॿिए चकर वियासीं ऐं ॿिए चकर तुंहिंजी दावत बि खाईंदुसि, हिन महिल न। अॼु इन्ही छोरी खे वापसि वठण जे लाइ विया आहिनि ऐं नवाब खान जो इहो ज़िद आहे त इन बदनामी जी दाग खे हिन घर जी ज़िणत बणाईंदो। हाणे तूं ई ॿुधा दा त नवाब खान खे इन ज़िद तां कीअं लाहिजे। अदी दादा ज़िद तो कोन लहंदो। इहो मूंखां बि अदा बर्दाश्त कोन थींदो त हिकु किनी मची अची हिन घर खे ख़राब करे। जेकॾहिं नवाब खान औलाद जे लाइ शादी करे थो न त नवाब खान जी मां ॿिए हंधा शादी कराईंदसि, पर इन्हे छोरीअ सां नवाब खान खे शादी कॾहिं बि कोन करण ॾींदसि। अदी तुंहिंजी या कावड़ छा दादा खे ज़िद तो लाए सघे थी? नवाब खे इहो ज़िद छॾणो ई पवंदो। जेको एॾी वठो वठां खां पोइ छोकिरीअ खे वापसि आणंदो चाहे, उहो ज़िद तो लहंदो? अदा अॼु ताईं मां हिन घर में ख़ामोश हुअसि, पर हाणे मां ख़ामोश न रहंदसि। अदी हिन सां हिन घर जो सुकून ख़तम थी वेंदो मुंहिंजी भेण। हिन घर जे सुकून बर्बाद करण में नवाब खान जा हथ आहिनि, मुंहिंजा न। तूं हिन पंहिंजी कावड़ खे काबू रख। बाक़ी अजय दादा, तूं मां ॿई गॾिजी हुनखे सम्झाईंदासीं, पोइ तूं इन सां ॿिए हंधो रिश्ते करण जी ॻाल्हि कजांइ। पोइ ॾिसूं दादा छा थो चवे। मूंखे ख़बर आहे नवाब खान एतिरो जल्दी ज़िद तां कोन लहंदो, उन जे लाइ तोखे ऐं मूंखे गॾिजी ज़ोर लॻाइणो पवंदो। पर अदी मुंहिंजो को बि आसरो न कजांइ, मां त सिर्फ़ु दादा ऐं तोखे जी सां जी थो कंदो अचां। जेकॾहिं नवाब खान खे ज़िद करण अचे थो न त मां बि कंहिंखां घटि न आहियां। ज़हर जो वटो पी करे मरी त सघां थी, पर नवाब खान खे इन छोरी सां निकाह कॾहिं बि कोन करण ॾींदसि। हिक तरफ़ दादा जो ज़िद, ॿिए तरफ़ अदीअ जो ज़िद, अची विच में मां पाथो आहियां। तूं छा विछड़ी वए पिरी मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो, तोखां पोइ मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो। मुर्क चपन ते रहंदी हुई ऐं दिलि न उदास थींदी हुई। इश्क लॻई त पोइ पुछंदो साईं कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। होश में तू चिबरा विधी आंगुर काकड़ो न छिके कढाए। साॼी उमिरि तुंहिंजा हथ मुंहिंजे काकड़े में त आहिनि, ॿियो वरी छा? हेॾे मूंखे इहो त ॿुधाए त कंहिंजे लाइ हिते मजनू बणियो बीठो आहे। हिननि वीचारनि ते तरस थो अचे, हिननि जो त वेड़ो ई वीरान थी वियो आहे। मुआ लॾो खणी कोन विया आहिनि, पंहिंजे छोरीअ खे वठण विया आहिनि। इछो हेॾां अचे कड़किया। तूं ॻाल्हि खे सम्झी कोन थी। हे वीचारा जॾहिं वापसि ईंदा त परेशान हूंदा, ऐं मां नथो चाहियां त माई बचला थी पंहिंजे घर जो रहियल कमु करे। पंहिंजे घर जो कमु रुलियल हुजे भली, तूं परावन घरनि जा कम कंदो वत। ही हाणी परावा किथे आहिनि? तमामु जल्द बचुलाई मां। ये टई छा थो? मोह जो मतिलबु आहे त हर वक़्तु वीचारी लीमे जे पादरनि में आहे।
थोरी घड़ी अचे मां हुन सां सूर सरींदुसि त सवाब मिलंदो न। हल 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 जल्दी हल कर त लाहिया इन पुठीअ तां खल। सब कुछ थी समझा, सब कुछ थी समझा जेके तू ये खेड थो खेडे पियो। ॾिसे छा थो पियो हलंदे या कढाए सने बमो। हिन गोह मां तॾहिं त बेज़ार कॾहिं हिन मूंखे पंहिंजो मुड़ुसु सम्झो आहे। सालू हिननि खे निधण को हथ अची वियो आहे। अड़ बीह त सही अॼु तुंहिंजी छंछरी मां वठां थी जा तूं रहंदे या मां रहंदसि। सिजावल खान ॾाढी देरि थी वई आहे। छोकिरी खे सॾे वठो त असां निकिरण जी कयूं। भैरो थोरो वञी ॾिस त सही छोकिरी देरि कई आहे। छोकिरी अचे पई। मालिक साईं बद नज़र खां बचाईंदुसि। ही छा नैना? छा हिन वक्त इन जे रूप करण जी जरूरत है? मूसा इश्क शरीयतन जे वर्कन का आजाद हूंदो आहे। मुझे रूह तोसां नाव लही छॾियो आहिनि। तुंहिंजी कुंवर तोसां हलण जे लाइ तयार आहे। हा जेकॾहिं तुंहिंजी गैरत गवारा करे त हिन जिस्म खे कंहिं बि मर्द जे बिस्तर ते सजाइण जे लाइ मोकिले छॾिजे। मूंखे को बि एतिराज़ न हूंदो। बसि इहो यादि रखी छॾिजे मां तुंहिंजी कुंवार बणिजी हिन घर मां रवानी थी आहियां। दाद ॾियणो पवंदो छोकिरी जी दिलेरी ऐं दानाई खे जेका मूसा जी गैरत खे पंहिंजी ढाल बढ़ाए निकिती आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त नवाब खान जो ज़िद थो खटे या मूसा खान जी गैरत। इश्क शरीयतन जे वर्कन खां आजाद हूंदो आहे। मुझे रूह तोसां नाव लही छॾियो आहिनि। तुंहिंजी कुंवर तोसां हलण जे लाइ तयार आहे। हा जेकॾहिं तुंहिंजी गैरत गवारा करे त हिन जिस्म खे कंहिं बि मर्द जे बिस्तर ते सजाइण जे लाइ मोकिले छॾिजे। मूंखे को बि एतिराज़ न हूंदो। बसि इहो यादि रखी छॾिजे मां तुंहिंजी कुंवार बणिजी हिन घर मां रवानी थी आहियां। दादा दादा जासूस फोन करे ॿुधायो आहे त
त मूंसां सजावल जे ॻोठ वञी ऐं छोकिरीअ खे वठी रवानो थियो आहे। ओ इते रखीस सुल्तान, इते रखीस। हाणे छा हुकुम आहे दादा? निकाह जी तैयारी कर सुल्तान। जीअं ई छोरी पहुचे न, इन खां अॻु में असां लीमे जे घर में हुजऊं ऐं निकाह करे छोरी खे पंहिंजे घर वेठी अचां। हिक पल जे लाइ बि देर न थियणु घुर्जे ऐं न ई लापरवाही। अच हली लीमे जे घर, इहा तैयारी सां करे था छॾियूं। दादा छोकिरी त वापसि अचे थी, पोइ एॾी तकड़ छो? हाणे इहा छोरी मुंहिंजो ज़िद आहे सुल्तान, ज़िद। हिक पल जे लाइ बि हिन छोरीअ खे हुन घर में विहणु कोन ॾींदुसि। निकाह करे पंहिंजे घर वठी ईंदुसि। हल तैयारी कर हल। बेड़त नवी जलन रठ या पुट बेद। शुरुआत आहे। जेसिताईं तुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरणु बंदि न कंदुसि न, तेसिताईं कोन छॾींदुसि। वॾो आयो आहे शमीर खे बदनाम करण वारो। छोरी असांजो घर हेॾे आहे, हेॾे ही न आहे। हेॾे हल, मां चवंदो हेॾे हल, असांजो घर हेॾे आहे। हाँ छॾ मूंखे। मां चवां थो हथ कट, हथ कटीस नी मां। तुंहिंजो छा वञे, तुंहिंजो कुझु न वञे। मां तो चवां हथ कटीस। मूसा अचा थो, मूसा नवाब खान खे वठी थो अचा। कोन छॾींदासीं हुअई। हा वॾो बाबू किथे आहे? ॻाल्हि शाइली मां लीमे खे हाणे धूड़ में वॾो बाबू किथे आहे, इहो ॿुधा सुल्तान। दादा तव्हांजे घर में तव्हांजो इंतज़ार थो पियो करे। अच मूसा। नवाब खान जी ज़िद आॾो मां हाराजी वियसि। जो नैना खे पंहिंजी कुंवार बणाए हिते वठी ईंदो। छा सॼी ज़िंदगी इन छोरी जी मूंखे ख़िदमत करणी पवंदी, जेका भाॼियो कड़ आहे, जेका पंहिंजी इज़त सां गॾु असांखे बि लॼाए वेठी आहे। ऐं मां उनखे हिन घर में न कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदसि। मां इन छोरीअ खे खाधे में ज़हर ॾेई ऐं मारे छॾींदसि। पोइ भले मूंखे नवाब खान मारे छॾे, पर इन भाॼियो कड़ छोरीअ खे मां हिन घर में कॾहिं बि बर्दाश्त न कंदसि। न
छा थियो नैना, छा थियो? नैना, नैना। माशाल्लाह माशाल्लाह, अॼु त तूं चोॾीअ जे चंड खे बि शर्माए छॾींदी आहे। ॾिस सारा, मां मूसा जी कुआन लॻां थी न। हा नैना, तूं भागन वारी आहीं। अचे ही चांहि वठ, मूं तुंहिंजे लाइ तयारु कई आहे। सारा, अॼु मूंखे का बि शइ न वणंदी जेसीं ताईं मां मूसा खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसां। नैना, हीअ ख़ासि चांहि मूं तुंहिंजे लाइ तयारु कई आहे। वरी पाण मिलूं न मिलूं, ही पंहिंजी भेण जे हथनि जी चांहि न पीअंदी आख़िरी? मिठी, अॼु तूं मूंखे ज़हर बि ॾींदी आहे न, तॾहिं बि इनकार कोन कंदसि। पोइ ज़हर सम्झी हिन खे पी वञ। हीअ मुंहिंजी चांहि तोखे हर वक़्तु यादि ॾियारींदी। नैना, नैना, छा थियो नैना खे? हाँ? हाँ? ज़हर? बाबा उसी गाड़ी कराया, जल्दी करो ना, देर में। अति, चाची बचो, तो सारे इनके सारे आड़ियो, मैं गाड़ी कराया चा। नैना। चाचा सियावा के लख लख मुबारकूं हुजनि। लाला खे खैरन सां होश अची वियो आहे ऐं डॉक्टरनि चयो आहे त लाला जी ज़िंदगी हींअर ख़तरे खां ॿाहिरि आहे। रब साईं जा लख एहसान जो असांखे लाला जी ज़िंदगी बख़्शे ॾिनी। चाचा साईं अस्पताल में 5 लख रुपया मां पहिरियां ई जमा कराया आया हुउसि। 2 लख रुपया वरी हाणे जमा कराया अथमि, पर डॉक्टर चवनि था त 1 लख 2 अञा लॻंदो। ईअं सम्झो त लाला जे इलाज मथां 10 लख खन जी डंडी लॻंदी। सिजावर पुट, असां तोखे रुपयो मोटाए ॾींदासीं। जेकॾहिं न थी सघिया न त पंहिंजो घर बि खपाए तोखे ॾींदासीं। बसि मुंहिंजे बचड़े जी तोखे जान बची पवे। चाची कहिड़े कम वक़्त तव्हां को पैसनि घुरण जी ॻाल्हि कई आहे? हा, अलाह ख़ैर करे रुगो लाला जी ज़िंदगी बची पई। इन खां वधीक त मां ख़ैरात ते ख़र्च कंदुसि। लाला जे मथां लॻल पैसनि जी कहिड़ी ॻाल्हि था कयो? छो त चाची लाला खे मां पंहिंजो सौट न पर सॻो भाउ सम्झंदो आहियां। भाउ बसि रुगो खैरनि सां लालो घर पहुची वञे। बाक़ी पैसो त हथनि जी मेर आहे, वरी कमाए वठंदासीं। चङो, मां हाणे हलां। मां तोखे पहिरीं ई चवंदो सघां त सिजावल असांजो दुश्मन न आहे। असांजी औलाद खे भाइरनि जी सम्झंदो। हाणे अचे लाला त हुनखे सम्झाए छॾिजां त सिजावल जी इज़त भाइरनि खां वधीक करे। हो तोखे त ख़बर आहे न त लाला सिजावल जी पंहिंजे वॾे भाउ वांगुरु इज़त कंदो आहे। मां त चवां थी अलाह साईं हिननि जो सदाईं ईअं कुर्ब क़ाइमु रखे। ॿई हिक ॿिए जी ताक़त आहिनि अमिया। लाला सिजावल जी ताक़त आहे ऐं सिजावल लाला जी ताक़त आहे। हा हो तूं जेकॾहिं इहे ॿई पाण में हिकु मुठो हूंदा न त कॾहिं बि हिननि खे केरु छोड़े नथो सघे। अलाह खां इहा ई दुआ आहे त सदाईं हिननि जो कुर्ब क़ाइमु रहे। ॾिस नवाब खान, असां पोइ बि पाण में निबिरी पवंदासीं। हिन महिल नैना जी हालत तमामु ख़राबु आहे। मूंखे वाट ॾे त मां हुनखे अस्पताल पहुचायां। मूंखे वाट ॾे।
छोरी लीमे जी थी आहे ऐं मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे। छोरी मरे या खपे तूं जो छा वञे इन करे चवां थो त वञ वञ किथे रगड़जी न वञे। पंहिंजी मौत खे दावत पियो ॾी सुठो इन्हीअ में अथई त मुंहिंजे अॻियां हटी पासो कर न त मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो तुंहिंजो जिस्म गोलियुनि सां परोड़ करे छॾींदुसि ऐं लाश गुस्सा जे क़ाबिल बि न रहंदई। उन करे चवां थो अॼु मूसा जे क्रोध खां हटी पासो कर न त मजबूर थी तुझे लाश मथां मूंखे गुज़रणो पवंदो। अजिता जी पंहिंजे छोरे मूसा जे लाइ कफन वठी रखो। थोड़े जो नैना खे बचाए वठी वियो पर हाणे मां मूसा खे ज़िंदा कोन छॾींदुसि। यादि सां कफन वठी रखजांइ। बाबा गुलण सां अहिड़ो कमु करायो जो घर खां ॿाहिरि पेर ई कोन रखंदो। पुट वॾो बेपीरो थई हो गुलण जंहिंखे पंहिंजी इज़त जी परवाह न आहे तूं असां हुनखे छा सुधारींदासीं। बाबा केॾो न बेपीरियो हुजे पर अदा जा पादर हुनखे ज़रूर सुधारींदा। शमीर तूं वञी गुलण खे इहो सम्झा त मूसे खे सॼी वञी हक़ीक़त ॿुधाए त अहिड़ो को बि मसइलो न आहे। इहो सिर्फ़ु गुलण जो कमु न आहे बाबा कमदार ली में बि वॾो गंद कयो आहे। हाणे सोचां थो त हिनखे ॿधी खणी अचां। शमीर कमदार में हथ विधासीं न त रेस नवाब खान सां वॾो मसइलो कंदो। गुलण खां वधीक कमीणाइप त हिन कमदार ली में कई आहे ऐं तूं तो चईं छॾे ॾियोसि। न बाबा मां हिनखे कॾहिं न छॾींदुसि। चवंदा न आहिनि त दब दांगी वारी खे कुनी वारी कन करे तूं रुगो गुलण जी खल ला कमदार जा कन पाण ई उभा थी वेंदा। कमदार जा रुगो कन उभा न आहिनि करणा बाबा कमदार जे कननि में हथ विझी गेले ते वठी अचणो आहे। पुट तुंहिंजी मर्ज़ी आहे तोखे मां छा थो चई सघां। बाबा असांजे मथां अजाए इल्ज़ाम हणी माण्हू खिलाया अथसि। मूंसां ई मुंहिंजे विच में नफ़रतूं पैदा करण वारो बि इहो लीमो ई आहे। जीअं ई मूंखे वजन नहीं न खंभे खणी ईंदोसांसि ऐं ओसि ताईं हथ न कढंदोमांसि जेसिताईं समूरियूं ग़लतियूं तस्लीम नथो करे। मरी वे वीचारो कमदार। अम्मा इहो कमदार वीचारो न आहे वॾो कमीणो आहे। नवाब खान जी बादशाही जो ख़ैर। असद साहब हाणे तव्हांखे आज़माइण जो वक़्तु अची वियो आहे। हुकुम कयो नवाब खान छा करणो आहे? मूसा खे गिरफ़्तार करणो आहे पर मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। मूसा खे गिरफ़्तार करण खां पोइ उन मां तेसी ताईं हथ न आहिनि कढणा जेसिताईं मां तव्हांखे न चवां। भले तव्हांखे मथों जा सख़्त आर्डर अचनि पोइ बि।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।